वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अत्बाइहि अजमईन इला यौमिद्दीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़। सदक़ल्लाहुल मौलानुल अज़ीम। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम मुअज़्ज़ज़ दोस्तों, दीनी इदारे मदरसे जे प्रोग्राम में तव्हां असां शरीक थिया। कुछ वक्त पहिरियां तव्हां उन्हनि जवाननि खे ॾिठो असांजे बुज़ुर्गनि जंहिंजे मथां दस्तार फज़ीलत जो, जंहिं उन नौजवाननि अल्लाह जे दीन खे सिखी सम्झी पंहिंजे सीने में जाइ ॾिनी, उन्हनि जे मथां पग रखी वई, दस्तार रखाई वई। उहे सभु मुबारक जे लाइक़ आहिनि, पढ़ण वारा, पढ़ाइण वारा ऐं उन्हनि जा वालिद ऐं उन्हनि जा मुआविन। हिकिड़ी शइ सम्झो, मदरसनि जे अंदरि ही ख़ुशी जो प्रोग्राम रखियो वेंदो आहे जलसे जी सूरत में। क़ुरान जा हाफ़िज़, क़ुरान ऐं हदीस जा आलिम पढ़ी फ़ारिग़ थींदा आहिनि, पोइ उन्हनि जे एहतराम, उन्हनि जे एज़ाज़ में ही प्रोग्राम इन तरीक़े जा रखिया वेंदा आहिनि। तव्हां सभु राज़ूना माण्हू हो, बिरादरी जे रसूमात खां वाक़िफ़ हो, क़बाइली सरदारी सिस्टम खे सम्झण वारा हो। असां वटि इहा रिवायत क़बाइली हूंदी आहे, जॾहिं को क़ौम जो सरदार क़ौम जे बिरादरी जो सरबराह मुक़ररु थींदो आहे, त उनजी बिरादरी जे सरदारी ऐं मोतबरी जी उनजे मथां पग रखंदी आहे। पोइ इहे सम्झो, जन जवाननि अल्लाह जे दीन क़ुरान ऐं हदीस जो इल्मु सिखियो, सम्झो, उनखे पंहिंजे सीने में जाइ ॾिनी। पोइ असांजे बुज़ुर्गनि इहो तरीक़ो रखियो आहे त क़ुरान ऐं हदीस जे मोतबरी जी पग उन्हनि जे मथां रखंदा। माना आलिम ऐं हाफ़िज़ जेके थियनि था, उन्हनि खे दस्तार इन जी कराई वेंदी आहे। अल्लाह खां दुआ आहे, अल्लाह साईं तव्हां असांजे औलाद खे बि दीन जो इल्मु नसीब फरमाए। मोहतरम दोस्तो, जंहिं दौर जंहिं ज़माने में इंसान जा अक़ीदा ग़लत, अक़ीदा ख़राब आहे, जंहिं वक़्त जंहिं दौर में इंसाननि जा अख़लाक ख़राब आहे, एतिक़ाद भी मोचारा, आमाल भी मोचारा, अख़लाक भी मोचारा, इंसानियत जे दायरे खां इंसान उहे निकिरी चुका हा। उन्हनि खे इंसानियत जे वरी इन दायरे जे अंदर
अल्लाह जे रसूल जी जेका इहा तालीम आहे उन्हनि इंसानियत खे इंसानियत जे दायरे में आंदो। तव्हां उलमा खां तकरीरूं ॿुधंदा हो, अहिड़ी क़ौम, उहे क़बाइल, उहे इंसान मुआशरे जे अंदरि दुनिया जे एतबार सां पाण खे तमामु वॾे तबिके वारो सम्झंदा हुआ, ताक़तवर सम्झंदा हुआ, पर अल्लाह जे नबी जी तालीम उन्हनि वटि न हुई, अल्लाह जो दीन शरीयत उन्हनि वटि न हुयो, इहा रोशनाई उन्हनि वटि न हुई, उन्हनि जो अक़ल अंधो हो, उन्हनि जो अक़ल कोई सही फ़ैसिलो न पियो करे। तव्हां उलमा खां ॿुधो आहे, बैतुल्लाह शरीफ़ अल्लाह से सभु खे नसीब कंदो, बैतुल्लाह में 360 बुत आहे, पर अॼु जदीद दौर आहे। पुराणे ज़माने खां पत्थर जो बुत ठाहींदा हुआ। पत्थर तव्हां सुञाणींदा हो न, पत्थर खे जो टोड़जे त कहिड़ी शइ सां टोड़बो आहे? लोह सां, सिंधी में हथोड़ो चओ। पत्थर खे हथोड़े सां टोड़े उनजी सुहिणी शक्ल ठाहे उनखे सिंगारे उनखे मथे रखी हाणे उन खां हाजत घुरनि था, उनखे मुश्किल कुशा सम्झनि था, उन जे अॻियां सजदो कनि था, उन जे अॻियां ॿाहूं ॿजूं बीठा आहिनि। हाणे तव्हां बि इंसान हो, तव्हां पंहिंजे अक़ल खां फ़ैसिलो वठो। कल्ह उहो माण्हू उन्ही पत्थर खे हथोड़ो हणे पियो, अॼु उहो इंसान उन्ही पत्थर खे ख़ुदा सम्झी उनखां घुरे, जो अक़ल खां थो। अल्लाह जे नबी जी तालीम आई, तव्हां असां वटि क़ुरान आयो, रसूलुल्लाह जी हदीस आई, इहा रोशनाई असां वटि पहुती। अल्लाह जे नबी असांखे अक़ीदो इहो ॾिनो। कल्ह जंहिंखे पत्थर पियो हणे, हथोड़ो पियो हणे, अॼु उन्ही खे ख़ुदा सम्झे थो। अल्लाह जे नबी जी तालीम सां असांजो ग़लति अक़ीदो ख़तमु थी वियो। अल्लाह जे नबी तालीम ॾिनी, अल्लाह खां सवाइ दुनिया में कोई हाजत रवा मुश्किल कुशा कोन्हे, नफ़े नुक़सान जो मालिक हिकिड़ो ई अल्लाह। त माना इन तालीम सां असांजा ग़लति अक़ीदा ख़तमु थी विया, असांखे सही अक़ीदो थिए। तव्हां उलमा खां ॿुधो आहे न, अॼु जा इंसान हा घर में धीउ ॼमे त नफ़रत कंदा, पुट ॼमे त ख़ुशी कंदा, इहो बि अक़ल खां अंधो आहे, अक़ल कमु न पियो करे। हाणे एतिरी सोच न हुई कि धीउ ॼमे थो वञी ज़िंदा दफ़न करे थो, पर तूं कंहिंखां ॼायो? अक़ल खां अंधा। अल्लाह जे नबी जी तालीम आई, उहा रोशनाई अक़ल खे मिली, जो असांखे इस्लाम औरत जो मक़ाम बि सम्झायो, अबे जी मक़ाम बि सम्झायो, अम्मा जी मक़ाम बि सम्झायो। असांजे उन अक़ल खे अखि इन रोशनाई इन तालीम सां। उहे बि इंसान अॼु बि माण्हू आहिनि, हाणे बि असांजा माण्हू आहिनि जेके इन दीन खां पासीरा। हे तव्हां वटि बि कपिड़ो ॿाहिरि टंगियल आहे न, काठी आहे, हे साम्हूं काठी आहे। तव्हां ॿुधायो त इन काठी खे छा सां काटबो आहे? लोह सां, वरी बि कुहाड़ी सां, कराही सां, लोह जे औज़ार सां। पोइ असांजे उन्हनि ॿाहिरनि जा अक़ल बि अंधा आहिनि जेके अॼु बि मौजूदु आहिनि। इन रोशनाई, इन तालीम, इन दीनी इदारनि खां परे आहिनि। पोइ कुहाड़ी सां, कराही सां काठी खे कटे, रंधो हणी, तेल ॾेई, कपिड़ो ॿधी, ज़मीन ते खोड़े वरी उन जंहिंजो बाबू वधी बीठा आहे। कल्ह कुहाड़ी पियो हणेसि, कराही सां वढेसि पियो, अॼु वरी हुन खां हाजत घुरे अक़ल खां। त इहा रोशनाई, इहा तालीम, इहा अक़ल खे अखि जेका मिली, अल्लाह जे नबी जी तालीम खां मिली। उन तालीम सां असांजो अक़ीदो सही थियो, उन तालीम सां असांजी रहनुमाई थी, उन तालीम सां असांजी इज़त, असांजो विकार, असांजी ज़िंदगी गुज़ारण जो क़ानून असांखे थियो। पर हिन दौर जे अंदरि मां हिकिड़ी मिसाल अर्ज़ कयां। अॼु जंहिंखे मदरसो चइबो, तव्हां असां मदरसे खे सही तरीक़े सां न सुञातो आहे, त इन मदारिस, इन प्रोग्राम,
इन अल्लाह जे नबी जी तालीम खां असांखे छा मिलियो आहे? असां सम्झंदा आहियूं त मौलवी हाफ़िज़ की दस्तार बंदी करे निकितो बस बेकार न। इन मदरसनि जे सदके असांजी इज़त, इन मदरसनि जे सदके असांजी गैरत, इन मदरसनि जे सदके असांजो ईमान बचे थो। अगरि ही मदरसा न हुजनि हा शायद अॼु तव्हां असां वटि इस्लामी तहज़ीब, इस्लामी रिवायात, इस्लामी कल्चर न पहुचे हा। अॼु मुसलमान पाकिस्तान घोटकी वारो ॾिसे थो, चाइना वारा दुनिया जे एतबार सां असां खां मथे आहिनि, उन्हनि जी तहज़ीब छा आहे? यूरोप वारा असां खां दुनिया में मथे आहिनि, उन्हनि जो कल्चर तहज़ीब छा आहे? तूं पंहिंजे माज़ी खे ॾिस। तव्हां बि घोटकी वारनि खां मां पुछां थो, तव्हां भेण सां निकाह कंदा? छो? हाणे इन शइ खे सम्झो, हिते अलाए केतिरियूं क़ौम आहिनि, भला कंहिं क़बाइल जे सरदार जो फ़ैसिलो आहे त भेण सां निकाह हराम आहे, भला मुल्क जे कोर्ट जो फ़ैसिलो आहे त भेण सां निकाह हराम आहे, भला असांजे मुल्क जे कंहिं अदालत जो बि कोन्हे, इंतिज़ामिया जो बि कोन्हे, कंहिं सदर जो बि कोन्हे, कंहिं क़ौम जे सरदार जो बि कोन्हे, पोइ उहा भेण सां निकाह छो नथा कयो? हाणे इहो फ़ैसिलो कंहिंजो आहे? क़ुरान जो फ़ैसिलो। कंहिंजो फ़ैसिलो आहे? अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो आहे। पर हाणे हिकिड़ी मां मिसाल सम्झायांव, तव्हां ॾाॾो सम्झंदा हो न? ॾाॾो चइबो आहे अबे जे अबे खे। ॾाॾे खे ॿ पुट आहिनि, हिकु अबो हिकु चाचो। अबे जी धीउ भेण थींदी, चाचे जी धीउ सौट थींदी। अकल चवे थो ॾाॾे जूं ॿई पोटियूं आहिनि, ॾाॾनि हिकु, रिश्तो हिकु, खून हिकु, रस्ते हिकिड़े खां ॿई छोकिरियूं आहियूं। हिकिड़ी ॾाॾे जी पोटी सां ज़ाल वारो रिश्तो, सौट सां बि निकाह जाइज़। ॿी ॾाॾे जी पोटी सां निकाह हराम, भेण वारो रिश्तो। अगरि कंहिं तव्हां घोटकी जे कचे जे इलाइक़े में अणपढ़ियल माण्हू जंहिंखे कंहिं शइ जी ख़बर कोन्हे, तव्हां उन्हनि खे ॿुधायो त भेण सां निकाह कर कंदो, छा चवंदो? बेग़ैरत, भेण सां निकाह हराम आहे। हाणे इहो गैरत जो सबक़ तूं ॿुधाए त तोखे कहिड़े नवाब, कहिड़ी कोर्ट, कहिड़े मुल्क ॾिनो? हिकिड़ी ॾाॾी जी पोटी सां निकाह जाइज़, ॿी ॾाॾी जी पोटी सां निकाह हराम। हाणे इहा तुंहिंजी इज़त, तुंहिंजी गैरत महफ़ूज़ थी, क़ुरान जो फ़ैसिलो पर तोखे मिलियो थी इन मदरसनि जे सदके। अगरि ही मदरसा न हुजनि हा त तूं असांजी बि रवायत आहे यूरोप वारनि वांगुरु, उन्हनि वटि इहा शइ कोन्हे, उन्हनि वटि इहो मज़हब कोन्हे, इहो दीन कोन्हे, इहो कलमो कोन्हे। पोइ तव्हां ॿुधो आहे न त अंग्रेज़ वटि धीउ माउ भेण ज़ाल इन में को फ़र्क़ु कोन्हे। अॼु जे मुसलमान तो वटि इहा तहज़ीब महफ़ूज़ थी इन मदरसनि जे सदके जो तोखे इहा रोशनाई थिए। अब आहे घोटकी शहर आहे, मुसलमाननि जो शहर आहे, काफ़ी गैर मुस्लिम बि रहंदा हूंदा, पर तव्हां ॿुधायो त कुते जो गोश्त मार्केट में हलंदो आहे? नथो हले। छो? हराम आहे। कंहिंजो फ़ैसिलो आहे? साॻी ॻाल्हि मोटी आई क़ुरान जो। हिते रोड ठहियो, चाइना वारा तव्हां ॾिठा कुते जो गोश्त खाई वेठा, पर कुते जो गोश्त हराम आहे। मुसलमान खे सुठो तयारु करे ॾे, गोली बि सीने ते रखो, अॻा खाईंदो? छा चवंदो? चवंदो मौत क़बूल आहे पर इहा हराम शइ न खाईंदुसि। हाणे इहो सम्झ त इन गंदी शइ खे, इन पलीत शइ खां, इन हराम शइ खां न तोखे मुल्क जे हुकूमत बचायो, न मुल्क जी कोर्ट बचायो, न क़ौम जे सरदार बचायो। जे इहो फ़ैसिलो क़ुरान जो तोखे मिलियो थी गंदी शइ खां बचो हा बि मदरसनि जे सदके, त सम्झ में आयो त ही मदारिस जन में अल्लाह जे रसूल जी तालीम असां वठूं था, इन मदरसनि जे सदके असांजी इज़त बि महफ़ूज़, असांजी गैरत बि महफ़ूज़, असांजो ईमान बि महफ़ूज़, इस्लामी तहज़ीब बि महफ़ूज़। त माना इतां सम्झ में आयो दुनिया जे अंदरि ॾिठा हिन खां कारखाना, कपिड़ो बि ठहंदो आहे, लोह बि ठहंदो आहे, प्लास्टिक काफ़ी शयूं ठहंदियूं आहिनि। मुसलमान जिथे ठहे थो उन फैक्ट्री, उन कारखाने जो नालो मदरसो। अल्लाह जे नबी जी तालीम, अल्लाह से असांखे ॿुधायो इंसान दुनिया जी ज़िंदगी कामयाब तॾहिं थींदी जॾहिं दीन जे मुंहिंजे महबूब जे रस्ते ते ज़िंदगी गुज़ारींदो।
अल्लाह जे नबी जे रस्ते के छॾे ज़िंदगी गुज़ारी तो कामयाबी नामुमकिन आहे। उन जी हिकिड़ी सहजी मिसाल ॾियां। माखी सुञाणींदा हो? माखी ज़ाइक़ो मिठो हूंदो आहे। हाणे तव्हां तजुर्बो कयो, माखी खां मिठाण खे जुदा कयूं थी सघंदो? माखी खां मिठाण जुदा करण नामुमकिन आहे। ईअं ई सम्झो अल्लाह जे दीन खां जुदा थी कामयाब थियण बि नामुमकिन। त जेतिरो थी सघे अल्लाह जे नबी जी तालीम, अल्लाह जे दीन ते तव्हां सां ज़िंदगी गुज़ारियूं। अल्लाह साईं ॿिन्ही जहाननि जूं भलायूं नसीब फरमाईंदो। अल्लाह साईं दुनिया आख़िरत जी भलाई नसीब फरमाईंदो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।